ऑनलाइन दोस्तों जी लतीफ़ जीएसएन जी आलम इंसानियत असांजो ही लाइव सेशन जो सिंधी नावल के तनक़ीदी जायज़े के हिसाब से है उनमें असांजो मोज़िज़ स्पीकर है मेहमान मोहतरम अकबर लगारी साहब हैं जेके नावल के हवाले से तमाम सुठो नक़ाद ऐं सुठा पढ़ंदड़ ऐं सुठा तजिया निगार आहिनि। उन खां पहिरीं थोरो प्रोग्राम के हवाले से ॻाल्हाईंदा आहियूं कि जॾहिं कोरोना वायरस की सिचुएशन पूरी दुनिया में अहिड़े क़िस्म जी थी हुई जो माण्हू मजबूर थी पिया पंहिंजे घरनि में वेहण जे लाइ त ॿाहिरि निकिरणु इंटरेक्शन ऐं जेका सोशल कनेक्टिविटी हुई उहा थोड़ी फिज़िकली डिस्टर्ब थी वई। उन खां पोइ सॼी दुनिया लाइव हली वई ऑनलाइन सेशन्स ते ऑनलाइन लर्निंग ते। उन मौक़े जो फ़ाइदो वठंदे असां सिंधी बि पंहिंजे वित ऐं वस आहे ऑनलाइन सिचुएशन ऑनलाइन डिजिटल दुनिया में शामिल थियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। उन हवाले सां असां हिकिड़ो मुशाइरो करायो, ॿिया बि काफ़ी हिकिड़ा प्रोग्राम ऑनलाइन थियनि पिया, डिस्कशन थियनि पिया, उहे शयूं हलनि थियूं पंहिंजी जाइ ते। उन सिलसिले खे बरक़रार रखंदे असां हिते तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं त असां नाविल ते हिकिड़ो सेशन हलायूं जंहिंमें असांजा नवां लिखंदड़ थोरा पुराणा लिखंदड़ नाविल जे हवाले सां कुझु शयूं सिखी वठनि ऐं उन्हनि वटि जेकॾहिं कंहिं क़िस्म जो के सुवाल आहिनि, कंहिं बि क़िस्म जी के ॻाल्हियूं आहिनि, उहे बि असां वक़्त सां शेयर कनि। उहे उन जे करे असां तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं। अकबर लगारी साहब जो नालो तनक़ीद जे हवाले सां सिंधी इल्मु अदब जे हवाले सां को नओं कोन्हे। अकबर साहब जो कमु तमामु पुराणो आहे। उहे भली तव्हां पब्लिक सर्विस कमीशन जी तयारी जे हवाले सां हुजो या ब्यूरोक्रेसी जे हवाले सां हुजो, इलाही पासा आहिनि जेके मां अकबर साहब जी तारीफ़ खे महदूद करणु नथो चाहियां। तव्हां सभु चङे तरीक़े सां मूंखां वधीक सुञाणो था। इन हवाले सां असांखे मोहतरम रफ़ीक फ़कीर बि जॉइन कंदो जेको असांखे पंहिंजा कलाम नवां जेके हुन कंपोज़ कया आहिनि ॿुधाईंदो ऐं असांखे माहौल खे थोरो मुअतर बणाईंदो महकाईंदो। असां हुन खां फैज़याब थींदासीं कलाम खां आवाज़ खां। पर हुन खां पहिरियों असां हलंदासीं अकबर साहब ॾे। अकबर साहब खे पहिरियों त गुज़ारिश कंदासीं तूं नाविल जे हवाले सां असांखे ॿुधाए त बेसिकली नाविल छा आहे, नाविल जी डेफिनेशन कहिड़ी आहे, ऐं पोइ असां हुनखे वठी ईंदासीं सिंधी नाविल ते या ॿियनि हवालनि सां। सो अकबर साहब जे अॻियां माइक हवाले कंदे मां वरी शाह जो बैत पढ़ंदे शुरू कंदासीं। जरथर तिख तवार वण टिण बाई हेकड़ी सभई शइ थिया सूरी सज़ावार हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़ियो। लतीफ़ साईं जो ॿियो बैत जेको ॾुथ करे त डूंगर डोरण ॾाखड़ो छपर कीन ॾिए सूखड़ियूं सुतनि खे। उहे सूखड़ियूं असांखे जदोजहद स्ट्रगल ऐं महिनत सां असांखे नसीब थींदियूं, असांखे असां वटि ईंदियूं। उन सिलसिले जी कड़ी तौर ते असां पाण खे ख़ुशि नसीब महसूसु कयूं था। अकबर साहब जहिड़ो माण्हू असां वटि मौजूदु आहे जेको नाविल ते असांखे फैज़याब कंदो पंहिंजे ॻाल्हियुनि सां, मशवरनि सां, तनक़ीदी तजिए ऐं जाइज़े जे हवाले सां। अकबर साहब तव्हां ॾे असां ईंदासीं। तव्हां थोरो नाविल जे हवाले सां असांखे ॿुधायो, इन सेशन जे हवाले सां ॿुधायो, थोरो तव्हां प्रोग्राम खे अनफोल्ड कयो मौजूदा सूरत हाल जे हवाले सां, असां पोइ ॻाल्हियुनि खे अॻिते वधायूं। ख़्याल में त हाणे इहो डिस्कशन घणी थी वेंदी त हाणे नाविल छा आहे ऐं नाविल किथां शुरू थियो, इहो घणो निसाबी ऐं तारीख़ी थी वेंदो। इन ॻाल्हि खे खणी छॾियो, छो जो नाविल जेके नाविल सां दिलचस्पी रखंदड़ हींअर दोस्त ॿुधनि पिया उहे यकीनन इहे ॻाल्हियूं कोन ॿुधंदा जेके असांजे नाविल जे निसाबी किताब जे बुनियादी किताबनि में लिखियल आहिनि। सिंधी अदब जे मुख़्तसिर जाइज़े खां वठी अलाए केतिरनि किताबनि में उहे शयूं लिखियूं पियूं आहिनि। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंधी नाविल ते डायरेक्ट अचिजे बजाए जनरल नाविल ते ॻाल्हाइण जे, सिंधी नाविल ते अचिजे। पोइ जेकॾहिं को सुवाल विचार अची वियो जनरल नाविल ते दुनिया में छा पियो लिखियो वञे उन ते अची वियो सुवाल त उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे अकबर साहब, असां पुछंदासीं त सिंधी नाविल जे हवाले सां मौजूदा जेको सहयोगी नाविल आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उन में नाविल जूं बुनियादी जेके एलिमेंट्स आहिनि, उनसर्स आहिनि, उहे तव्हांखे कीअं नज़र अचनि था? तव्हां उनखे कीअं डिफाइन कंदो? थोरो मौजूदा सहयोगी नाविल जे हवाले सां असांखे ॿुधायो, पोइ ॻाल्हि खे अॻिते वधायो। दोस्त ॿुधनि पिया, उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं सवाल बि पुछनि पिया। जी, हिकु मुख़्तसिर रुगो जाइज़ो इहो वठंदुसि त असां वटि नाविल जी जेका सूरत हाल हींअर आहे उन में वाधारो जेको थिए पियो, नाविल लिखजनि पिया ऐं इहो वाधारो बेतदरीज जेको थियो आहे इहो सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ थियो आहे।
सोवियत यूनियन में जेसीं ताईं हो तेसीं ताईं असांजो नाविल ते घटि ज़ोर हो, अफ़साने ते यानी शॉर्ट स्टोरी ते ऐं असांजी शाइरी ते तमामु घणो ज़ोर। शाइरी ते ख़ैर हींअर बि ज़ोर आहे, शॉर्ट स्टोरी बि लिखी वञे पई घणी, पर को नाविल तां वधीक असां राग़िब थियासीं। शायदि इहो इन में ई आहे त नाविल लिखण जे लाइ थोरो इमोशनलिज़म खे घटाइणो पवे थो ऐं थोरी तैकुलियत खे वधाइणो पवे थो, त उहा तैकुल पसंदी जेका असां वटि वधी, नेशनलिज़म असां वटि वधियो, उनजे नतीजे में असां वटि नाविल घणो लिखजणु लॻो। 90 जे ॾहाके में थोरा नाविल लिखिया विया आहिनि, उनखां पोइ नाविल जे लिखण में तमामु घणो, ईअं खणी चइजे त 21वीं सदी जेका आहे उहा सिंधी नाविल जे लाइ तमामु घणी साज़ साबित थी आहे ऐं सिंधी में तमामु घणा नाविल लिखिया विया आहिनि। कुझु अरसो पहिरीं ताईं असां सभु इहो शोर कंदा हुआसीं त सिंधी अदब में नाविल जी ॾाढी खोट आहे। 8-10 साल 15 साल पहिरीं शायदि असां चवंदा हुआसीं। उनखां पोइ उन खोट खे पूरो करण जे लाइ बि कुझु दोस्तनि घणो लिखणु शुरू कयो, पर जॾहिं खोट खे पूरो करण जे लाइ लिखियो वियो तॾहिं नाविल जो जेको फ़न आहे उनखे नज़रअंदाज़ कयो वियो। घणनि दोस्तनि उनखे नज़रअंदाज़ करे छॾियो, यानी जेको खोट खे, यानी जेकी फ़र्ज़ जी अदायगी जेका थींदी आहे, सिर्फ़ु उहा करण जे लाइ जॾहिं दोस्तनि नाविल लिखणु शुरू कया तॾहिं नाविल जी जमालियात खे हुननि पोइ छॾे। जमालियात रुॻो इहो कोन्हे त सुहिणा लफ़्ज़ इस्तेमालु कजनि या उहो कजे, इवन जेको नाविल जो फ़न आहे उनखे बि कंहिं हद ताईं तव्हां जमालियात थी सघो था नाविल जी। उन ते दोस्तनि घटि तवजो ॾिनो ऐं धड़ाधड़ नाविल अचणु लॻा। हिकिड़ा त डज़न खनि नाविल अची विया असांजा कैंपस नाविल, नौजवान छोकिरा जेके आहिनि यूनिवर्सिटी में जीअं निकिरनि था ही पंहिंजा तजुर्बा कलम बंदि करे चवनि था त हीअ नाविल आहे। तमामु घटि अहिड़ा नाविल, 1-2 नाविल आहिनि, 3 नाविल जेके चई सघूं था कंहिं हद ताईं बहितर नाविल आहिनि। बाक़ी घणा नाविल त अहिड़ा आहिनि जेका खानापुरी कयल आहे या पंहिंजा तजुर्बा, ज़ाती तजुर्बा लिखियल हिकिड़ी फार्मूला खणी ऐं उनखे फॉलो कनि था। पर जेके जनरल मसइला आहिनि सिंधी अदब, सिंधी नाविल सां अॼु जा, उहे मूं थोरो नाविल पढ़ण जे दौरान जेके महसूसु कया उहे तव्हां सां शेयर कयां थो। पहिरियों मसइलो त आहे जेको नाविल निगार सां घटि ऐं पब्लिशर सां वधीक तालुक़ु रखे थो, उहो इहो आहे त 90% नाविलनि जी प्रूफ रीडिंग ऐं एडिटिंग जो वॾो मसइलो। जुमिला सही न आहिनि, ग्रामर सही न आहे, प्रूफ रीडिंग बेशुमार, ही ख़राबु लॻे थो जॾहिं ग़लति प्रूफिंग थिए थी। इहो नाविल निगार जो घटि क़सूरु आहे, इहो क़सूरु आहे पब्लिशर जो। पब्लिशर सां बि जॾहिं मूं ॻाल्हायो पब्लिशर सां, उन्हनि चयो त असां नाविल निगार खे ॾियूं था प्रूफ रीडिंग, हू चेक करे, अॼु कंप्यूटर जो ज़मानो आहे, असांखे हू करे था ॾियनि, असां जहिड़ो आहे अहिड़ो असां करे था छॾियूं। थियणु ईअं खपे त हर पब्लिशर वटि 1-2 एडिटर अहिड़ा हुजनि, नाविल जा एडिटर हुजनि जेके उन नाविल खे एडिट कनि, यानी उनजा जुमिला वग़ैरह बि दुरुस्त कनि, ऐं किथे नाविल जे फन में जेकॾहिं का कसी कमी आहे, जीअं यूरोप वारा कनि था, अमेरिका वारा कनि था, उहा बि नाविल निगार खे मशवरो ॾियनि त हिनखे थोरो दुरुस्त करे अचे। उनखां पोइ केतिरनि नाविलनि में मूं हिकिड़ी शइ ॾिठी आहे त हू चवनि था, सम्झनि था ईअं त जेका शइ हू ॾिसनि था, महसूसु कनि था, बसि उहा लिखी छॾनि। किरदार निगारी ते तवजो तमामु घटि आहे। नाविल जो किरदारु जेको आहे उहो नाविल खे खणे थो। किरदार निगारी जो जेको हिकिड़ो वॾो मसइलो जेको मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आयो आहे, उहो इहो आहे त किरदार खे हू जामिद करे था छॾनि, पैसिव किरदार पिया क्रिएट कनि। केतिरनि नाविलनि में किरदार जेके आहिनि उनखे चइबो आहे अंग्रेज़ी में पैसिव प्रोटागोनिस्ट। पैसिव प्रोटागोनिस्ट क्रिएट थियनि पिया, यानी नाविल जो मुख्य किरदार आहे उहो कुझु कोन थो करे। ऐं जीअं त असां शॉर्ट स्टोरी ॿुधण ऐं लिखण जा जेको आदि घणा आहियूं कि नाविल खे बि इन अंदाज़ सां लिखियो थो वञे शॉर्ट स्टोरी में किरदार निगारी घटि हूंदी आहे, गुंजाइश घटि हूंदी आहे, उनमें किरदार निगारी जो हूंदी आहे पर उनजो महदूद हूंदी आहे, स्कोप महदूद हूंदो आहे। नाविल जो स्कोप में किरदार निगारी जो वॾो स्कोप आहे नाविल में। उते किरदार निगारी क्रश थी वञे ऐं उते किरदार जे बजाए राइटर जेको आहे उहो पाण ॻाल्हाइणु शुरू करे छॾे थो ऐं एज़ अ नरेटर हू सॼी कहाणी बयानु करे छॾे थो ऐं किरदारु चुप कयो वेठो आहे। आख़िर में किरदार खे को कमु नथो ॾिए, अमली कमु नथो ॾिए। हीअं हूंदो आहे स्टेज ड्रामा जॾहिं ठहंदा आहिनि तॾहिं सुठो डायरेक्टर खां पोइ जेकॾहिं को बेकार डायरेक्टर हूंदो आहे उहो पाण सॼो ॾींहुं एक्टिंग पियो कंदो आहे, एक्टरनि खां एक्टिंग कोन कराईंदो आहे। त इहे जेके नाविल निगार आहिनि उहे पाण पिया ॻाल्हाइनि ऐं उनखां पंहिंजे किरदार खां कमु नथा वठनि। त जामिद किरदार तख़लीक़ थियनि पिया जेके कनि कुझु कोन था
यानी हुतां हुतां जो ॻाल्हियूं ॿुधनि था ऐं चुप करे वेही था रहनि। उन खां पोइ काफ़ी नावलनि में उहो सियासी गुफ़्तगू बि आहे, समाजी गुफ़्तगू बि आहे, नफ़सियाती गुफ़्तगू बि आहे, जंहिंखे असां चऊं था डिस्कोर्स। डिस्कोर्स किन नावलनि में त तमामु घणो, यानी नाविल जी जेका स्टोरी लाइन आहे उहा पसे पुष्ट हली वञे थी, उहा बैकग्राउंड में हली वञे थी ऐं डिस्कोर्स अॻियां अची वञे थो। नाविल पढ़ंदे पढ़ंदे माण्हू सोचे थो त यार इहो नाविल पियो पढ़ां या ही को रिसर्च जो किताब पियो पढ़ां या को नॉन फिक्शन पियो पढ़ां, यानी फिक्शन पढ़ंदे तव्हांखे नॉन फिक्शन जो गुमान थियणु लॻे थो। हाणे आउं नाला मुंहिंजे ख़्याल आहे दोस्तनि जा न वठां त बहितर आहे नाविल निगारनि जा, पर वेझड़ाई में बि काफ़ी मूं अहिड़ा नाविल पढ़िया जेके 90 जे ॾहाके में लिखिया विया, वेझड़ाई में बि लिखिया विया आहिनि, जिन में दिघी गुफ़्तगू आहे। यानी हिकिड़ो डायलॉग जेकॾहिं थिए पियो त 10 सुफ़्हनि जो हिकिड़ो डायलॉग गुफ़्तगू थिए पई त हल मुंहिंजे असां खुटण जो नालो नथी वठे, पोइ उहो कॾहिं फ़लसफ़ाना गुफ़्तगू आहे, गुफ़्तगू सुठी आहे, गुफ़्तगू ते एतिराज़ कोन्हे, पर उहा गुफ़्तगू ओवर रन करे वञे थी नाविल जी स्टोरी लाइन खे, पोइ ईअं लॻे थो असां नॉन फिक्शन पिया पढ़ूं। ॿियो आहे त जॾहिं किरदार तख़लीक़ कया वञनि था तॾहिं किरदारनि जी हर किरदार जी अलॻि अलॻि नफ़सियात ठाहिणी पवे थी राइटर खे। 4 किरदार जेकॾहिं भले 4 यूनिवर्सिटी जा दोस्त आहिनि त उन्हनि चइनी जी अलॻि अलॻि नफ़सियात हूंदी, पर चारई जॾहिं ॻाल्हाइण लॻनि था तॾहिं चइनी जो लहजो हिकिड़ो, गुफ़्तगू हिकिड़ी डिक्शन हिकिड़ो, ज़रूरु चइनी जे ॻाल्हाइण में को शौक़ु हूंदो, को सीरियस हूंदो, को फ्लावरी गुफ़्तगू कंदो हूंदो, को रफ़ गुफ़्तगू कंदो हूंदो, मुख़्तलिफ़ गुफ़्तगू हूंदी, कंहिंजी सोचनि में फ़र्क़ु हूंदो। हिते 4 गुफ़्तगू कनि पिया, चइनी जी नफ़सियाती फिलासॉफिकल लेवल भी हिकु जहिड़ी आहे, ॿोली बि हिकु जहिड़ी आहे, उतार चढ़ाव बि हिकु जहिड़ा आहिनि, खिलनि ॻाल्हाइनि बि हिकु जहिड़ा था, पोइ ईअं ख़बर नथी पवे त ॻाल्हाए केरु पियो। जेकॾहिं तव्हां हुननि जे किरदारनि जा नाला हटाए छॾियो त तव्हांखे सम्झ में न ईंदो त ॻाल्हाए हले केरु पियो। किरदार निगारी हुनखे चइजे त तव्हां नालो हटाए ऐं पोइ पढ़ो, तव्हांखे ख़बर पवे त हीउ किरदारु फलाणो थो ॻाल्हाए। तंहिंजे करे यकसानियत आहे गुफ़्तगू, ॾाढी यकसानियत आहे। मां ॻाल्हाए पई त बि साॻी गुफ़्तगू, धीउ ॻाल्हाए पई त बि साॻी गुफ़्तगू, चाची ॻाल्हाए पई त बि साॻी गुफ़्तगू, प्रोफेसर ॻाल्हाए पियो त बि साॻी गुफ़्तगू, शागिर्द ॻाल्हाए पियो त साॻी गुफ़्तगू। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका हिते असां वटि घटि इन पासे तवजो ॾिनो वियो आहे ऐं इवन इन पासे बि इन तनक़ीद जी हिकिड़ी शइ आहे जंहिं ते घटि ॻाल्हायो वियो आहे, इहो इहा आहे त नाविल निगार तख़लीक़कार आहे। जीअं ख़ुदा तख़लीक़ कई आहे इहा काइनात, ऐं ख़ुदा काइनात में हर जॻह ते मौजूदु आहे, हर जॻह ते हर शइ में मौजूदु आहे, पर उहो ॾिसण में कोन थो अचे, असांखे साम्हूं साम्हूं ॾिसण में कोन थो अचे, अकली नज़रनि सां ॾिसण में ईंदो, पर साम्हूं नज़रनि सां असांखे ॾिसण में कोन थो अचे, आहे बि सही पर ॾिसण में कोन थो अचे। ईअं नाविल जो तख़लीक़कार बि हर जॻह ते त मौजूदु हूंदो आहे, पर उनजे लाइ भलो इहो आहे त ॾिसण में न अचे। ॿियनि लफ़्ज़नि में हू बेजा मुदाख़लत न करे, शयुनि खे लॉजिकल हलण ॾे। हिते नाविल निगार मुदाख़लत थो करे गुफ़्तगू, हीअ ॾाढी बारीक शइ आहे, ॾाढी सम्झण नुक़्ते खे बारीक आहे, आसानी सां सम्झ में कोन ईंदो। नाविल निगार पंहिंजे नाविल में किरदार खे आज़ादु छॾण जे बजाए पाण गुफ़्तगू थो करे, नैरेटर जी हैसियत में पाण किसो करणु शुरू करे थो छॾे, ख़बर नथी पए त हाणे हीउ ॻाल्हाए केरु पियो, हीउ किरदार पियो ॻाल्हाए या कॾहिं कॾहिं हुनजे बजाए मां चवणु शुरू करे छॾे या आउं चवणु शुरू करे छॾे। यानी बेजा मुदाख़लत जेका आहे उहा नाविल निगार जी, उहा मूं केतिरनि नाविलनि में ॾिठी आहे। ॿियो काफ़ी नाविल मूं अहिड़ा ॾिठा आहिनि जिन में कुझु शाइर दोस्त बि आहिनि, कुझु गैर शाइर बि आहिनि नाविल निगार, कोई पंहिंजी या ॿियनि जी या शाह साहिब जी शाइरी ॾाढी था इस्तेमालु कनि। ठीकु आहे, अटे में लूणु बराबरि हुजे, पर अॼु ई मूं कंहिं दोस्त जे लिखियो कल्ह त बाबा लूणु जेकॾहिं अटे में ज़रूरत खां वधीक विझंदो त ब्लड प्रेशर हाई थी वेंदो। ईअं पढ़ंदड़ जो ब्लड प्रेशर बि हाई थी वेंदो जेकॾहिं ज़रूरत खां वधीक शाइरी हूंदी, पोइ घणी उहा शाह जी शाइरी छो न हुजे, या फिलोसॉफिकल कोर्स हुजनि या कुझु बि हुजे। हिकु हद ताईं अॼुकल्ह बाबति जदीद दौर में इहे पेस्टिश थियनि था, चतियूं जिन खे चइबो आहे, चतियूं लॻनि थियूं, कपिड़नि खे चतियूं लॻाए पाईंदा आहिनि, इहे चतियूं लॻंदियूं आहिनि। ॿियनि नाविलनि जा जेके आहिनि उहे हवाला बि ॾिबा आहिनि, इहे अॼुकल्ह जी जदीद टेक्निक्स में आहे, पर हिकु लिमिट ताईं, लिमिट खां वधीक जेका शइ थिए थी उहा शइ पंहिंजो असरु विझाए वेहे थी। इहे आहिनि कुझु नाविल
जा मसइला जेके मेन आहिनि सन थोरा पोइ ॿिया बि आहिनि। जी ॾाढी सुठी गुफ़्तगू। नाविल जे हवाले सां असां वटि काफ़ी शयूं आहिनि जेके सवाल बि आया आहिनि, पर सभ खां अहम जेको मसइलो मुंहिंजे ख़्याल में अचे थो उहो अचे थो पब्लिशर जो। त पब्लिशर असां वटि जी जी पब्लिशर असां वटि मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु इन शइ खे ॾिसंदा जेको नाविल निगार असांखे पैसा पे करे थो असां हुनजो नाविल छापींदासीं, भली हुन में कुझु बि हुजे। असां वटि पहिरीं ॻाल्हि पब्लिशर प्रोफेशनल कोन थियो आहे। त तव्हां वटि अहिड़े क़िस्म जी का तजवीज़ आहे? ॿ मिंट सिर्फ़ु असांखे ॿुधायो पब्लिशर खे प्रोफेशनल लेवल ते आणण जे लाइ जो असांखे मयारी ॿोली ॾे, असांखे मयारी प्रूफ रीडिंग ॾे, मयारी एडिटिंग शयूं ॾे, पोइ असां नाविल ते हलूं। पोइ नाविलनि ते इल्ज़ाम ॾियूं त हू सही पिया लिखनि या पब्लिशर जो मसइलो आहे। विच में हिकिड़े क़िस्म जी गैप आई आहे। त पब्लिशर खे प्रोफेशनल लेवल ते आणण जे लाइ तव्हां वटि कुझु ॻाल्हियूं तव्हां कुझु चवणु चाहियो था? ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो या त पब्लिशरनि खे गुज़ारिश कजे बाक़ाइदा, ॿियो इहो त वरी लेखकनि खे गुज़ारिश कजे त पंहिंजो नाविल जॾहिं बि लिखनि, को बि लिखनि, मज़मून लिखनि, शॉर्ट स्टोरी लिखनि, माण्हू खे पंहिंजी ग़लती नज़र न ईंदी आहे। आउं बि पंहिंजो जॾहिं को मज़मून लिखंदो आहियां न, आउं बि कंहिं न कंहिंखे ज़रूरु ॾींदो आहियां यार ॾिसी वठि हिन में का अहिड़ी ग़लती ज़रूरु हूंदी जेका मूंखे नज़र नथी अचे, ऐं उहो मुंहिंजी ग़लती ॻोल्हे ॾींदा आहिनि। उहो उन में ज़रूरी कोन्हे त को वॾे कंहिं अकाबर खे ॾेखारे, कंहिंखे बि ॾेखारे छॾियो, हुनखां किथे न किथे तव्हांजी ग़लती ज़रूरु नज़र ईंदी। ईअं कंहिं सुञाण माण्हू खे जेकॾहिं नाविल ॾेखारियो वञे त हुन में स्पेलिंग जूं मिस्टेक्स हूंदियूं, हुन में ग्रामर जूं मिस्टेक्स हूंदियूं। वरी जेकॾहिं कंहिं नाविल जे सुञाण पाड़ू खे ॾेखारियो वञे त हुन में नाविल जी थी सघे थो जीअं ऑडिट में प्री ऑडिट थींदी आहे हिकिड़ी, नाविल छपजण खां पहिरीं बि हिकिड़ी हुन ते जेकॾहिं तनक़ीद कराए वठिजे त उन सां इहो थींदो त उन जूं उहा खामी दूरि थी सघंदी। ईअं कोन्हे मुंहिंजो मतिलबु त रीराइट कजे हुनखे, उहा उनजी खामी दूरि थी सघंदी जेका बुनियादी खामी हूंदी। अकबर साहब जेके ॿाहिरीं दुनिया में असां तजुर्बो, हिकु मिंट तव्हांजी ॻाल्हि कटियूं पिया, जी ॿाहिरीं दुनिया में नाविल जे पढ़ण जो तजुर्बो ॾिसूं पिया, जेके नाविलिस्ट असांखे तजुर्बो ॿुधाइनि था त उन्हनि वटि अहिड़ा एडिटर मौजूदु आहिनि जेके 8-8 10 दफ़ा उनखे रीराइट बि कराईंदा आहिनि। ऐं 8-10 एडिटर, हर शइ जो अलॻि एडिटर आहे। हा, असां वटि जेकॾहिं रीराइट थिए त हिन में मां सुञा थो का खामी कोन्हे। हिकिड़ो नाविल आहे जेको सॼी उमिरि तव्हांजे नाले सां सुञातो वञे थो, सॼी उमिरि तव्हां हुनजे नाले सां सुञाता वञो था, उन नाविल खे जेकॾहिं तव्हां 2-3 दफ़ा वरी रीराइट कयो त को फ़र्क़ु कोन थो पए मुंहिंजे ख़्याल में। बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। इहा असांजो दोस्त हसन शेख आहे लाइन ते, चए थो नाविल में यकसानियत वारो नुक़्तो घणो आहे। हिकिड़ी त मूं किरदारनि जी यकसानियत वारी ॻाल्हि कई, ॿियो इहो त नाविल हिक ॿिए जी हिकजहिड़ा थी विया आहिनि। यानी तव्हां वर्सी नाविल पढ़ो त सभु हिकजहिड़ा, वरी जेकॾहिं ॿिया कुझु नाविल आहिनि उहे बि पढ़ो त काफ़ी नाविलनि में हिकजहिड़ायूं लॻनि थियूं। त उहो हिक ॿिए खे कापी न कनि त बहितर आहे। कापी कनि त भला कंहिं वॾे खे कनि, अहिड़े खे जॉर्ज ऑरवेल जहिड़े खे कापी कनि, पर हाणे तव्हांखे मूंखे कापी करे छा सिखंदा। बिल्कुलु सही। अच्छा, इन हवाले सां सिंधी नाविल जे हवाले सां, मौजूदा नाविल जे हवाले सां तव्हांखे ख़ूबियूं कहिड़ियूं नज़र अचनि थियूं जिन खे असां अॻिते वधाए उनखे प्रोमोट करे सघूं था? मौजूदा सिंधी नाविल में हे ख़ूबियूं असां वटि फ़नी या फ़िक्री हवाले सां मौजूदु आहिनि जो असां चई सघूं था त सिंधी नाविल वजूदु रखे थो। तव्हांजी नज़र में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके असां ॿुधाए सघूं था? मूंखे जेका ख़ूबी नज़र अचे थी उहा इहा आहे त नाविल निगार में जज़्बो मौजूदु आहे, विल आहे, शौक़, लिखण था, लिखण जो शौक़ आहे। उनमें अहिड़ी शइ करूं, अवॉइड शइ करूं, तव्हां वटि खुलियल हूंदो आहे। अकबर साहब तव्हां वटि या रफ़ीक साहब? रफ़ीक साहब कुझु बंदि करे। हा जी सर, हाणे ॻाल्हायो। इहो आहे त पर ही आवाज़ किथां जी सर, हाणे ॻाल्हायो। हा, पंहिंजी गुफ़्तगू सवेर न हो। हा, हाणे सही आहे। रफ़ीक साहब जो माइक मूं बंदि कयो आहे, हुनजे करे रफ़ीक साहब जो 2 दफ़ा हले पियो। जी जी, सुठो कयो। हा जी, उहो जज़्बो आहे, शौक़ आहे, उन शौक़ में थोरी तकड़ था कनि, तकड़ न कनि। तकड़ में ॾिसो न, हाणे हिकिड़ो मसइला पे ॻाल्हाइजे, ॿिया मसइला बि आहिनि। मिसाल नाविलिट लिखनि था, चवनि था ही नाविल आहे। नाविलिट आहे बाबा, ही नाविल ऐं नाविलिट में फ़र्क़ु आहे। 100-150 सेकंड जो बि नाविलिट रुगो पेजिस जी ॻाल्हि कोन्हे, सब्जेक्ट मैटर ते बि आहे। यानी हुन में केतिरा इशूज़ कया वञनि था ऐं केतिरी स्टोरी लाइन केतिरी आहे, उन जे हिसाब सां बि नाविलिट में ऐं नाविल में फ़र्क़ु आहे। अक्सर नाविलिट आहिनि असां वटि, नाविल घटि आहिनि, नाविलिट आहिनि।
तंहिंजे करे थोरो सब्र कनि, थोरो तकड़ न कनि। हाणे खोट कान्हे नाविल जी, हाणे भॼा कान्हे, हाणे बंदि कोन टुटो आहे जंहिंजे करे बसि सामान खणो ऐं भॼो। हाणे सुकून सां तकड़ न कनि, खोट पूरी थी वई बाबा, खोट पूरी थी वई। हाणे महिरबानी करे थोरो धीरज सां कयो, मुतालियो बि कनि। अक्सर नौजवान मां ईअं लॻे थो तूं हां जे सोचरे ते कंदा, इहो हां जो सोचरो आहे तमामु ज़रूरी लिखण जे लाइ, इहो जज़्बो तमामु ज़रूरी आहे, इन खां सवाइ कमु न हलंदो आहे। पर रुॻो उहो काफ़ी न आहे, ॾात रुॻो काफ़ी न आहे, ॾांहुं बि सिखणो पवे थो, मुतालियो बि करणो पवे थो, मुशाहिदो बि करणो पवे थो। जी बिल्कुलु। हाणे कासमाणी साहब जो तबसरो हिकिड़ो आयो आहे त अकबर साहब छपजण खां पहिरियों पंहिंजे किताब में पढ़ायो आहे, उनजो सबूत मूं वटि आहे। यानी असां वटि अहिड़े क़िस्म जी ट्रेडिशन बि हुजे त नाविल लिखणु ऐं छपजण खां पहिरियों जेकॾहिं असां पीयर रिव्यू जंहिंखे चवंदा आहियूं, उहो नाविलिस्ट पाण बि करे सघे थो, पाण पढ़ाए ऐं उन खां पोइ खणी अचे हुन ते ऐं पब्लिकेशन में, त पोइ मुंहिंजे ख़्याल में जी जी बयार सही न रहंदो। अच्छा, ॿी ॻाल्हि अकबर साहब तव्हां खां हिकिड़ो मां सुवाल पुछंदुसि, पोइ हलंदासीं ऑडियंस ॾे, त जेके असांजा सुवाल मौजूदु आहिनि असां वटि आया आहिनि उन्हनि खे असां डिस्कस में कंदासीं। त तव्हांजी नज़र में असां वटि सिंधी नाविल में, मौजूदा नाविल में फ़न ऐं फ़िक्र मां ॿिन्ही शइ जी वॾे में वॾी खोट केतिरी आहे, कहिड़ी में आहे? फ़न में वधीक खोट आहे या फ़िक्र में? फ़िक्र में मुताले फन में खोट आहे, फन में वधीक खोट आहे। फ़िक्र त ॾिसो न, फ़िक्र त हाणे घटि वधि थी सघे थो, सभु नाविल को वॾा फ़िक्री नाविल बि कोन हूंदा आहिनि, ऐं फ़िक्र घटि वधि बि थी सघे थो। नाविल जूं पहिरीं बुनियादी ख़ूबियूं थो हुजनि, हिकिड़ी खट ठाहियूं था, हुन खट जा चारई पागा बराबरि थो हुजनि, चारई हिसूं बराबरि थो हुजनि, हिकिड़ो पाव नंढो, ॿियो पाव वॾो, हिकिड़ी ॿी ईस नंढी, ॿी ईस वॾी। शिकिल त न, शिकिल त खट जी आहे, पर यार हुनजो शयूं त बराबरि कयो न। त उहे बुनियादी शयूं ज़रूरी हुजनि, पोइ खणी हुनजी सूंहं या हुनजी फ़िक्र पोइ थो अचे। वॾी महिरबानी। असां ईंदासीं सिंधी नाविलनि ते स्पेसिफिकली, ख़ासि करे माणिक जे नाविल सां जे हवाले सां डिस्कस कंदासीं, हुनजी फिक्शन खे केतिरो पढ़ियो ऐं तजुर्बो कयो वियो। हुन खां पहिरियों असां दोस्त ॾे वेंदासीं सवालनि जा। मूंखे कंहिं व्हाट्सअप ते या ॿियनि हवालनि सां बि सुवाल मोकिलिया आहिनि, ख़ासि करे माणिक जे हवाले सां चयो वियो आहे, डॉक्टर पारस नवाज़ आहे, उन पुछियो आहे असांखां माणिक जी नाविल ते असांजा नकाद ॻाल्हाइणु पसंदि कोन था कनि, उनजी वधीक जेका इंटरप्रिटेशन कोन पई थिए, उखेल कोन पई थिए, उनजो छा सबबु आहे? उनजी नाविलनि खे माण्हू किथे हिकु पासे करे रखी छॾियो आहे, नज़रअंदाज़ थियल वियल आहे। अहिड़े क़िस्म जा काफ़ी नाविल निगार अचनि था पिया, पर पाण हलूं था वरी सुवालनि जे तरफ़, जेके असां न डॉक्टर पारस नवाज़। अच्छा, पारस नवाज़, अच्छा अच्छा, ठीकु आहे। जी जी, डॉक्टर पारस नवाज़ मूंखां सुवाल पुछियो, उन ते पाण बाद में गांगरो, जी जी, उन ते बाद में हलंदासीं। पब्लिशर जी, ई लाखो शबीर आहे जंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त हिकु सुठे नाविल जी ख़ासियत कहिड़ी हुअणु घुरिजे? छा सिंधी नाविल ते उर्दू जो असरु आहे? ॾाढो सुठो सुवाल आहे, असां वटि उर्दू घणा पढ़ंदड़ आहिनि, त तव्हां हिन जवाब में छा चवंदा अकबर साहब? हाणे ई अदिला खे ॾाढो हिकिड़ो सुवाल त नंढड़ो आहे, पर जवाब इलाही तवील थी सघे थो। हिकु सुठे नाविल जी ख़ासियत कहिड़ी हुअणु घुरिजे? हाणे तमामु वॾो सुवाल आहे इहो। मुख़्तसर नाम इहो चवंदुसि, फ़नी ऐं फ़िक्री लिहाज़ खां, ॿिन्ही लिहाज़ खां उहो पुख़्तो नाविल हुजणु खपे। हुन में फ़नी घुरिजूं बि हुजनि, फ़िक्री शयूं बि हुजनि, जमालियात बि हुजे, जमालियात में पोइ ॿोली बि अची वञे थी, जमालियात में घणियूं शयूं अची वञनि थियूं। इहे सभु शयूं जेके नाविल जा लवाज़मात आहिनि, उहे सभु अची वेंदा त नाविल हिकिड़ो बहितर थी वेंदो हलियो। बाक़ी राइटर जी मर्ज़ी आहे, उहो कहिड़ो बि स्कूल ऑफ थॉट खणी अचे थो, वेलकम, सवाइ रुजत परस्ती जे, उनखे हिट कबो, उहा क़ाबिल क़बूल न आहे। त भई हिकिड़ो हींअर भई जेको आहे रुजत परस्ती चवे थो फलाणे माण्हू वटि वियुसि, तावीज़ लिखाए आयो साईं, ॾाढो चङो भलो थी वियुसि, इहो फ़िक्र जेकॾहिं हूंदो त उनखे रेज़िस्ट कबो। बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी आहे, को कहिड़ो बि फ़िक्र खणी अचे थो। हिकिड़ो माण्हू क़ौम परस्ती जो फ़िक्र खणी अचे थो, हिकिड़ो माण्हू सोशलिज़म जो फ़िक्र खणी अचे थो, हिकिड़ो माण्हू इंटरनल इश्यूज़ आहिनि, टर्मोइल आहे, उनजा फ़िक्र खणी अचे थो, मोस्ट वेलकम। हिकिड़ो माण्हू औरतुनि जे मसइलनि ते खणी अचे थो, मोस्ट वेलकम। इहो राइटर जो जी डिस्क्रिशन आहे, तो कहिड़ो फ़िक्र खणी अचे थो। नक़ाद हुनखे पाबंद न कंदो तूं हीअं लिख या हूअं लिख, न। जंहिं बि फ़िक्र में, जंहिं बि मैदान में राइटर खेॾे थो, नक़ाद जेकॾहिं सुठो आहे तूं उन ई मैदान में हुन सां खेॾे थो। ईअं न जो राइटर जेको थो खेॾे पियो बैडमिंटन ऐं नक़ाद चए त क्रिकेट वारा उसूल लागू कंदुसि, न, उते उसूल बि बैडमिंटन वारा लॻनि। असर आहे, जी हा, बिल्कुलु आहे। नाविल ते उर्दू जो असर इन करे आहे, असांजे पूरे अदब ते उर्दू जो असर, असांजी शाइरी ते बि आहे,
असांजे इन ते नाविल ते बि आहे, असांजे अफ़साने ते बि आहे, छो जो असांजो जेको राइटर आहे हाणे त घणा पढ़िया लिखिया अची विया आहिनि, पर अॻे दौर में खां वठी अंग्रेज़ी घटि माण्हू पढ़ी सघंदा हुआ ऐं उर्दू घणो पढ़ंदा हुआ, तंहिंजे करे जेको माण्हू घणी शइ पढ़ंदो उन जो असरु थींदो आहे। का बुरी शइ कोन्हे, आई वेलकम इट। सुठे अदब जो असरु हुजे, डाइजेस्ट जो असरु न हुजे, सुठे अदब जो। तो जवाब अकबर साहब सजाद घलू असांजो दोस्त आहे जंहिं सुवाल पुछियो साईं नाविल अफ़साने कहाणी में मयार जी तमामु घणी खोट आहे, उन हवाले सां कल्चरल डिपार्टमेंट खे सिंध जे हर ज़िले में घटि में 3 ॾींहंनि जो तरबियती वर्कशॉप रखणु घुरिजे जंहिंमें नाविल कहाणी अफ़साने लिखण जो ॾांहुं सेखारियो वञे। काफ़ी जवाब त तव्हां ॾेई विया आहियो, काफ़ी ॻाल्हियूं थी इहो वियूं। सुवाल सेक्रेटरी कल्चर खां थियणु खपे, अकबर लगारी खां। अकबर लगारी खां न थियणु खपे, ॾाढो सुठो। असांजो ॿियो सुवाल सत्तार सुरई साहब जो आहे। असां वटि बदकिस्मती सां नाविल लिखणु फैशन बणिजी वियो आहे, जंहिं अञा ताईं का कहाणी ई न आहे लिखी, सो शौक़ में नाविल लिखणु वेहे थो, नतीजे में मयार मुतासिर थिए थो। सत्तार साहब अकबर साहब इहा ॻाल्हि पहिरें करे वियो आहे। असां वटि जेके नौजवान यूनिवर्सिटी मां तालीम मां फारिग थियनि था उहे पंहिंजा तजुर्बा लिखंदा चवंदा इहे नाविल आहे। जी अकबर साहब मुख़्तसिर तव्हांजो सत्तार साहब सां एग्री कयां थो, ईअं ई आहे बिल्कुलु। मीरसन मरी सिंध जे मज़ामती तहरीकनि ते सिंधी नाविल एॾो रेस्पॉन्स छो न कयो? इहो हिकिड़ो आहे सुवाल, मां सम्झां थो तव्हां हिन जो मुख़्तसिर जवाबु ॾेई सघो था। हा, मीरसन मरी साहब जो सुवाल। उहे तमामु मीरसन मरी तमामु पढ़ियल लिखियल माण्हू आहे, पुराणो वारो आहे। इहो त हाणे राइटर जी मर्ज़ी आहे, राइटर कहिड़ी शइ खे लिखे थो, कहिड़ी शइ नथो लिखे, उहो त हाणे असां हुनखे पाबंद नथा करे सघूं। उहो हुनजो विलिंगनेस आहे जंहिं पासे बि लिखणु चाहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॾिसो, ॻाल्हि कंदुसि उहा तकरारी, जेकॾहिं हुनखे न सम्झो वञे त हिकिड़ी ॻाल्हि कयां, तकरार करण जो मुंहिंजो मक़सदु कोन्हे। त जेका वन यूनिट जे दौरान अयूब जी आमरियत हुई, उनजे ख़िलाफ़ असांजे शाइरनि तमामु घणो लिखियो। सरे फ़हरिस्त ख़ैशियत ख़यास सां खुलियो खुलायो, तमामु वॾे हिम्मत जज़्बे सां सलाम सल्यूट। पर वरी जहाज जॾहिं मार्शल आई त तमामु घटि लिखियो, ऐं जेकॾहिं लिखियो बि त सिर्फ़ु ढकियल छिपियल लफ़्ज़नि में। त इहो त मुंहिंजी मर्ज़ी आहे, हाणे असां हुनखे ज़बरदस्ती नथा चई सघूं त तो अयूब जे दौर में तो हीअं कयो, तंहिंजे करे हाणे तूं जहाज जे दौर में कर। हाणे मर्ज़ी आहे, मीर हसन साहब पाण लिखी सघनि था, ज़बरदस्त माण्हू आहिनि। ऐं मीर हसन जो पाड़ेसरी मुंहिंजो माइट जेको आहे लगारी अमर, उहो लिखे, ऐं हुन पासे जाम आहिनि, सांगड़ में त जाम राइटर वेठा लिखनि। मुंहिंजे ख़्याल में लिखिया विया आहिनि, अमर जलील जो नेठ गूंगे ॻाल्हायो, या जीअं थोरो आहे, हल्को फुल्को आहे, घणो मतिलबु कोन्हे। सांगड़ जी अंग्रेज़नि जे हवाले सां ज़माने जो, पुराणे ज़माने जो, हाणे पर कुझु शयूं मौजूदु आहिनि। ॿारनि ॾाढो सुठो सुवाल आहे, मौजूदु हर शइ आहे, मौजूदु हर शइ। ॿियो सुवाल असांजो सनम जागीराणी असांखां पुछियो आहे, सिंधी नाविल ते मयारी तनक़ीद न हुजनि जा कहिड़ा सबब आहिनि? ॾाढो अहम सुवाल आहे मुंहिंजे ख़्याल में, इहा शइ तव्हां जवाबु ॾियणु पसंदि कंदो? कुझु नाविल ते तनक़ीद न हुजण जो बस 3 सबब आहिनि। हिकिड़ो त शाइरी ते या अफ़साने ते तनक़ीद करणु आसान आहे, हिकिड़ी निशस्त में पढ़ो ऐं तनक़ीद करे वठो। नाविल पढ़ण जे लाइ घणो पढ़णो पवे थो, ऐं हिकु नाविल पढ़ी ऐं हुन ते तनक़ीद करण जे लाइ हिकिड़ो किताबु कोन थो पढ़णो पवे, उनजे लाइ इलाही ॿियूं शयूं बि पढ़णियूं पवनि थियूं। प्लस उनखां पोइ इहो आहे त जॾहिं नाविल पढ़ूं था त उन नाविल जे तनक़ीद जे बैकग्राउंड जे लाइ असांखे पूरी दुनिया जा अलाए केतिरा नाविल बि पढ़णा पवंदा त ख़बर हुजे दुनिया कीअं थी लिखे, असां कीअं था लिखूं। तंहिंजे करे हिकु त इहो थोरो मुश्किल कमु आहे। ॿियो इहो त असां वटि हिते तनक़ीद ते लठियूं बांठा था खजनि, तंहिंजे करे नकाद को बि एतिरी हिमत करण जे लाइ, जुरियत करे ऐं पंहिंजी ख़ुवारी कराइण जे लाइ, तहलकात फिटाइण जे लाइ, माण्हुनि खे नाराज़ करण जे लाइ तयारु कोन था थियनि। ऐं जेके तयारु थियनि था उहे आइसोलेशन में हलिया था वञनि। असां त हाणे आइसोलेशन जी तयारी करे वरिती आहे। पर लॻे थो को बि असांजा नाविल असां सम्झूं था त नाविल ते या सिंधी अदब जे ॿिनि सिन्फ़नि ते तनक़ीद उहा मौजूदु कोन्हे, पर पोइ बि असांजा घणा राइटर जेके सदाईं कावड़ियल हूंदा आहिनि तनक़ीद निगारनि ते, नकादनि ते, त नकाद न पढ़े त बहितर आहे। हीअ नाविल हुनजे लाइ कोन्हे, या हीअ शाइरी हुनजे लाइ कोन्हे। न हुजण जे बावजूद बि असांजा राइटर कावड़ियल हूंदा आहिनि। हा, उन्हनि जो मक़सदु इहो आहे केतिरनि ई दोस्तनि जो त असां ते जेकॾहिं केरु लिखे त सिर्फ़ु तारीफ़ लिखे। ऐं चवंदो तारीफ़ बि लिखिजे,
ज़रूर तारीफ़ लिखिजे, जेका शइ तारीफ़ जोगी हुजे उन ते तारीफ़ लिखिजे, जेको को सुकुम नज़र अचे उन ते उहो लिखिजे, पर ज़ात ते न लिखिजे। असां वटि वरी मसइलो इहो आहे त कुझु दोस्तनि जेकॾहिं लिखियो बि त वरी ज़ात ते तनक़ीद कई, या इहो लिखण महिल जॾहिं शुरू कंदा आहिनि, असांजा केतिरा दोस्त लिखंदा आहिनि त मुबारक लाशारी जे किताब ते लिखां थो, मुबारक मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, मुबारक ऐं असां गॾु चांहि पीअंदा हुआसीं, असां गॾु मानी। जॾहिं तव्हां दोस्ती जो ज़िक्र कयो पिया त उते ई तव्हां नाविल पंहिंजे नक़ाद हुजण ते पहिरीं टिको लॻायो पिया। तव्हां भले तहलकात हुजनि बि, तव्हां वटि ओॾी महिल हू दोस्त कोन्हे, तव्हांजो ओॾी महिल हू तव्हां किताब आहे, तव्हांजी किताब जो सम्झो नालो ई कोन्हे, तव्हांखे पोइ ख़बर पई आहे कंहिंजो किताब। आउं त फाज़िल मुसनिफ़ लिखंदो आहियां, ऐं राइटर जो नालो बि न लिखंदो आहियां। मूंखे राइटर जी ज़िंदगी सां हुनजे सां को तालुक़ कोन्हे। नक़ाद जेकॾहिं ईअं कनि त शायदि क़ाबिल क़बूल थी वञनि, पर नक़ाद दोस्ती निभाईंदा आहिनि न, उहा दोस्ती वरी ॿियनि माण्हुनि खे ॾुखी लॻे थी। अच्छा, हिन ते तारीफ़ इन करे पियो करे जो दोस्त अथसि, मुंहिंजी तारीफ़ इन करे नथो करे जो दोस्त कोन आहियां, इन करे नक़ाद ते कावड़ थी थिए। तंहिंजे करे थोरो जेके नक़ाद आहिनि उहे बि थोरो पेर संभाले। बिल्कुलु सही चओ था, इन्हनि जे लाइ सबक़ु आहे। अब्दुल करीम चन्ना जो सुवाल आहे, सिंधी नाविल निगारी में जदीद मौज़ूअनि मुताबिक़ कहिड़नि क़िस्मनि जे मौज़ूअनि ते कमु करण जी ज़रूरत आहे? अकबर साहब जिन खां उन ते राय वठिजो। जी ॾिसो, असांजे 70-80 वारे ॾहाके में समाजी हक़ीक़त निगारी ते घणो कमु थी चुको, घणो लिटरेचर अची चुको, ऐं उन दौर में जेको जदीदियत पसंदि लिटरेचर आयो त उनजी हौसला शिकनी कई। वेझी सवेर माणिक जी ॻाल्हि आई, मुश्ताक शोरो, माणिक या कुझु ॿिया पंहिंजो बिरोही साहब, उन्हनि जे नावलनि खे, उन्हनि जे अफ़साननि खे पंहिंजो रसूल मेमण एतिरी पज़ीराई इन करे न मिली जो समाजी हक़ीक़त निगारी जो वॾो दौरा हो जंहिंखे चवंदा आहिनि। हाणे उहो सूरत हाल कोन्हे। हाणे नाविल निगार खे जदीद मौज़ू जेके आहिनि उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। नफ़्सियाती मौज़ू आहिनि, इंसान जा मौज़ू आहिनि जिन ते अॼुकल्ह नाविल लिखियो वञे थो, ह्यूमन वैल्यूज़ आहिनि उन्हनि ते लिखिया था वञनि, टेररिज़म आहे उन ते नाविल लिखिया वञनि पिया, ऐं इंसान जी अज़मत ते हमेशह खां वठी मौज़ू रहियो आहे, मुस्तक़िल मौज़ू आहे। इंसान जी अज़मत ते लिखियो वञे त भई मिसाल कोरोना आहे त ॾुखियनि हालतुनि में सुठा इंसान कीअं इमर्ज थींदा आहिनि, सुठो इंसान जी ख़बर पवंदी ॾुखियनि हालतुनि में आहे। ईअं ई जेको किरदार सुठा निकिरंदा आहिनि, मौज़ू सुठा निकिरंदा आहिनि, उहे ॾुखियनि हालतुनि में निकिरंदा आहिनि। त ॾुखियनि हालतुनि में इंसान जी अज़मत जे मुताबिक़ लिखियो वञे त इंसान अज़ीम आहे। इहे मौज़ू आहिनि, वधीक मौज़ू जेको खण। ॾाढो सुठो अथई। वरी हिकु शहनवाज़ भुट्टो साहब असांजो ॾाढो सुठो शाइर आहे, हुनजो सुवाल आहे त हिन वक़्तु लिखियल सिंधी ॿोली में अवां टॉप 5 ते कहिड़े नावलनि खे शुमार कंदा? इहो कुझु पहिरीं मैच्योर आहे सुवाल मुंहिंजे लाइ। अञा इलाही नाविल पढ़णा आहिनि मूंखे, ऐं अॼु हिकिड़ो रायो ॾियां, सुभाणे शायदि मुंहिंजो ॿियो रायो थिए, तंहिंजे करे इन शाहनवाज़ खां माफ़ी थो वठां। अचूं त ॿिए सुवाल ते। ॾाढो सुठो शाहनवाज़ साहब, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वक़्त सां गॾोगॾु जीअं नाविल जो फ़न इर्तिका करे थो ऐं उन में मौज़ू नवां अचनि था त माण्हू जो रायो चेंज थी थो वञे। हिन वक़्तु अकबर साहब चए थो जेकॾहिं हाणे मां नाविल ते कमेंट कयां, सुभाणे वरी ॿी का शइ पसंदि अची वञे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। ॿियो शबीर भट्टी साहब जो सुवाल वरी आयो पए त अंग्रेज़ी नाविलनि जे असर जा फ़ाइदा ऐं नुक़सान कहिड़ा साम्हूं आया आहिनि सिंधी नाविल? अंग्रेज़ी नाविल अॼुकल्ह त घणा दोस्त पढ़नि पिया। चयो न, अंग्रेज़ी अॼुकल्ह घणनि माण्हुनि खे अचे थी बनिस्बत अॻिनि माण्हुनि जे। अंग्रेज़ी ऐं अदब बि घणो अचे पियो, अॻे अदब एतिरो ईंदो कोन हो, ऑनलाइन बि अचे पियो, ऐं अंग्रेज़ी अदब पढ़नि बि पिया त उहे उन्हनि ते लिखनि बि पिया। फ़ाइदो त आहे, हिकिड़ो वॾो अदब पढ़ण जो फ़ाइदो आहे। अदब 2-4 क़िस्मनि जा थियनि था। अदब हिकिड़ो हूंदो आहे जंहिंखे चवंदा आहिनि, जर्मन ॿोली जो लफ़्ज़ आहे पर हुन अंग्रेज़नि हुनखे एडॉप्ट कयो आहे, हुनखे चवंदा आहिनि किश लिटरेचर। स्पेल शायदि ईअं आहे KITSCHE या CHE, स्पेल मूंखे ज़हन में नथी अचे। किश लिटरेचर जर्मन जो आहे पर अंग्रेज़ी बि इस्तेमालु कंदा आहिनि। किश लिटरेचर जेको आहे उहो बि जाम आहे अंग्रेज़ी में, पल्प लिटरेचर जाम आहे अंग्रेज़ी में। उहो जेकॾहिं केरु पढ़े थो उनजो असरु वठंदो त उहो त ख़राबु आहे। जीअं असां वटि डाइजेस्ट वञनि थी, अंग्रेज़ी में बि अहिड़ो ई अदब जाम आहे। मिसाल JK रोलिंग जो जेकॾहिं केरु नाविल पढ़ंदो या पॉपुलर नाविल जिन खे चयो वञे थो,
उहे जेके नाविल पढ़ंदो त उन जेको ख़ातिर खां फ़ाइदो कोन थींदो। उहो इन क़िस्म जो जेको अदब हूंदो आहे इहो स्टेटस को जो हामी हूंदो आहे, इहो फैंटेसी अदब हूंदो आहे, इहो सिर्फ़ु ज़हनी अयाशी जे लाइ हूंदो आहे, इन जा के वॾा फ़ाइदा नथा थियनि, सिर्फ़ु टाइम किल करण जे लाइ हूंदो आहे। इहो सुठो अदब जंहिंखे अदब आलिया चवनि था उर्दू में, उहो जेको माण्हू पढ़ंदो अंग्रेज़ी जो उन जो असरु वठंदो ऐं सुठो वठंदो, वठणु खपे, छो न वठिजे, भले वठिजे, ऐं असरु पवे पियो, बिल्कुलु वठणु खपे। तव्हांजी ॻाल्हियुनि मां सर ॿ ॻाल्हियूं साम्हूं अचनि त हिकु त अंग्रेज़ी नाविल जेको बि छपिजे थो उहो सुठो न आहे, ज़रूरी न आहे उहो सुठो हुजे। उन में बि हिकिड़े क़िस्म जी ऑर्डिनरी क़िस्म जा नाविल जीअं पॉपुलर नाविल क़िस्म जा थींदा आहिनि, डाइजेस्ट टाइप नाविल, अहिड़े क़िस्म जा नाविल बि असां वटि मौजूदु आहिनि, जेके बुक स्टॉलनि ते असां सभु वेंदा आहियूं त ॾिसंदा आहियूं अहिड़े क़िस्म जा काफ़ी नाविल आहिनि जंहिंमें ख़ूबसूरत तस्वीर आहे औरत जी या ॿी के शइ आहे, मॉडल छापिया पिया आहिनि, हेठियां लिखियल नाविल आहे, पर उहो पॉपुलर नाविल में अचे थो मयारी कोन्हे, हुनजे करे असां सम्झूं था त ज़रूरी न आहे त हर नाविल अंग्रेज़ी में जेको छपिजे थो उहो सुठो हुजे। उन में बि हिकिड़े क़िस्म जी आम रिवाजी ॿुधायां त कंहिं ज़माने में घणो वक़्तु अॻे जी ॻाल्हि आहे त जॾहिं असांखे कुझु टाइम हूंदो हो सर्विस में बि अचण खां पहिरीं त उन वक़्त में अंग्रेज़ी जा जासूसी नाविल पढ़ंदो हुउसि, जेम्स हेडले जा एॾा त सस्पेंस वारा नाविल हूंदा हुआ, बैग भरे हिकिड़े कंहिं दोस्त मूंखे वठी आणे ॾिना हुआ, उहे सभु पढ़िया मूं, उहे इन क़िस्म जो लिटरेचर हो, पॉपुलर लिटरेचर, सस्पेंस, एॾो सस्पेंस जो सॼी राति वेठो माण्हू पढ़े। उन खां पोइ 8-10 साल पहिरीं बि मूं इंडिया जा 2-4-5 नाविल अहिड़ा पढ़िया पॉपुलर लिटरेचर जा, सफ़र में ख़ुशूसन फार ईस्ट जे सफ़र ते वियोसि, ॾाढो पढ़ण में ईंदो, मज़ो ईंदो, शोभा डे जा नाविल। पर इहो अदब आलिया न आहे। अदब आलिया जेको आहे उहो माण्हू पढ़े थो, उहो झंझूड़े बि थो दिमाग़ खे, पंहिंजे पाण खे डिस्टर्ब बि करे थो, हू अदब डिस्टर्ब नथो करे माण्हू खे, सिर्फ़ु मज़े जे लाइ हूंदो आहे। तव्हांजी तस्वीर न पई अचे, हा हाणे सही आहे, आवाज़ न पियो अचे तव्हांजो, आवाज़ सभु दोस्त ॿुधनि पिया, मां कंटिन्यू मां पाणी पीअण जे करे पाण कैमरा बंदि कई आहे, ऐं असांखे ॿुधाईंदो हलां त 150 खां वधीक माण्हू लाइव ॿुधनि पिया ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त वेठा आहिनि, तव्हां कंटिन्यू कयो साईं। जी, उहो इहो चयो पिए त मुंहिंजो अदब आलिया जेको आहे अंग्रेज़ी जो उहो पढ़िजे, बाक़ी किश लिटरेचर या पल्प लिटरेचर उते बि डाइजेस्ट वांगुरु जाम पियो आहे ऐं खाना भरिया पिया आहिनि, ईअं सम्झो त जाम लिटरेचर पियो ऐं पढ़नि पिया, उते माण्हू जाम पढ़नि पिया। हर टैक्सी ड्राइवर जे हथ में किताबु हूंदो आहे, पर उहो इंग्लैंड में मूं ॾिठो आहे, बस में, ट्रेनुनि में, हेॾा अमेरिका कैनेडा वारे पासे घटि थो पढ़ियो वञे, इंग्लैंड में तमामु घणो आहे रुझान, पर उहो ॾिसंदो आहियां त उहे संजीदा अदब घटि हूंदो आहे ऐं इन क़िस्म जो अदब, पर उहो बि सुठो आहे, माण्हू पढ़नि था। में अयूब गुल साहब जे इन सवाल जो जवाबु घणो थोरो अची चुको आहे, असां वटि कैंपस नाविल घणो छो पियो लिखियो वञे, तव्हां पहिरियों ॿुधायो आहे, पर वरी बि थोरो ॿ लफ़्ज़ ॿुधाईंदो। नौजवान दोस्त जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़नि था, उन्हनि जी ज़िंदगी यूनिवर्सिटी आहे, सभिनी खे उहे पंहिंजा ॾींहं यादि ईंदा हूंदा, ऐं जॾहिं यूनिवर्सिटी मां अचानक हू निकिरनि था तॾहिं उहे सुहाना ॾींहं उन्हनि जा ख़तमु थी वञनि था, दुखी ज़िंदगी अॻियां आहे नज़र अचे थी, ऐं उन्हनि उहे यूनिवर्सिटी खे मिस बि कनि था, ऐं छोकिरियुनि सां छोकिरनि जा हिक ॿिए सां अफेयर बि थियनि था, उहे मिस बि कनि था उन्हनि खे। पोइ उन असर जे तहत हू नाविल लिखी छॾींदा आहिनि, जंहिंमें इलाही ख़ामियूं हूंदियूं आहिनि, उन करे घणा लिखनि पिया। ऐं उन्हनि खे चऊं दोस्तनि खे, हाणे जेको नओं अचे थो, नओं लिखे थो, ख़बर कोन्हे कहिड़ो आहे, हिकिड़ो पुराणो लिखंदड़ हूंदो त उनखे माण्हू सां का ॻाल्हि ॿोल बि थी सघे थी, अचानक को माण्हू नओं लिखे थो, त पर इहो मुंहिंजी गुज़ारिश हूंदी त तकड़ि न कनि, थोरो घणो पढ़नि, थोरो मेच्योर थियनि, थोरी मेच्योरिटी खां पोइ शयूं लिखनि, थोरी बहितर थींदी। जी, अख्तर दरगाही साहब जो हिकिड़ो सुवाल आहे, छा इहा हक़ीक़त आहे तारीख़ी किरदारनि ते लिखियल नाविल में अफ़सानवी रंग जा मिर्च मसाला मिलाइण सां उनजी असल तारीख़ी वाक़िअनि खे लिकायो थो वञे? इहो तारीख़ी नाविल पढ़णु तमामु सुठी हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि हूंदी आहे, दिलचस्प शइ हूंदी आहे। उन में तारीख़ जूं जेके बुनियादी शयूं आहिनि उहे मसख़ न थियणु खपनि, बाक़ी मिर्च मसाला त उन में मिलाइबा, उनखे फिक्शनाइज़ त कबो, कोन हो
त अकबर बादशाह जेको जोधाबाई सां कहिड़ी कचहरी पे कई, उन वक़्तु राइटर मौजूदु त कोन हो, उहो पंहिंजे तख़युल जी बुनियाद ते लिखे थो। पर हाणे हुनखे अकबर बादशाह ऐं जोधाबाई खे हू जेकॾहिं 7वीं सदी में ॾेखारींदो त इहो जेको आहे कमु ख़राबु आहे। हुनखे पंहिंजे सही मंदर में ॾेखारे बुनियादी सियासी ऐं बुनियादी तारीख़ी हक़ीक़तूं मसख़ न थियनि, बाक़ी पोइ फिक्शनाइज़ थींदियूं ऐं मिर्च मसाला पवंदा। बाक़ी जेकॾहिं हाणे जी त पोइ त उहो तारीख़ सां ज़्यादती आहे। ॿियो सुवाल आहे, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ऐं दोस्त असांखे इलाही ॿुधनि पिया ऐं सुवाल बि एतिरा था अचनि अकबर साहब, पॉसिबल कोन्हे जो हर सुवाल वठिजे। कोशिशि कयूं था त जेको ज़हन ते चढ़े थो साम्हूं अचे थो असां हुनखे ॾियूं था, वरी बि कोशिशि कंदासीं जेतिरा घणा सुवाल असां वटि अची वञनि त असां हुनखे डिस्कस कयूं ऐं असां पंहिंजे बहस जो मौज़ू बढ़ायूं, कोशिशि कयूं। हिकिड़ो ई कासिम जिसकाणी जो सुवाल आहे, अक्सर सिंधी नावलनि जो मेन किरदारु मायूस ॾेखारियो वेंदो आहे, छा ईअं त न आहे नाविल वॾो थिए थो ऐं लेखक विच में लिखंदे नफ़्सियाती कशीदगी जो शिकार थिए थो? कल्ह तव्हां जेके नाविल जे हवाले सां ज़िक्र कयो, ही बि हुन सां थोरो मिलंदड़ जुलंदड़ आहे त हू जेके औरत नाविल निगार आहिनि, त मां हुन ते कमेंट्स कयो हुयो, जेके दोस्त माइंड न कनि त मुंहिंजो इहो पर्सनल कोन्हे, पर हिकिड़ो त जनरल त अची वियो आहे त जेके औरतूं आहिनि उहे घणो करे नाविल लिखंदो, वॾे में वॾा मसइला रिश्तनि जा हूंदा आहिनि। उन्हनि जे निणान जो मसइलो, रिश्ते न थियण जो मसइलो, उन्हनि जी पसंदि जो मसइलो, ऐं जेके असांजा मर्द नौजवान नाविल निगार आहिनि, घणो करे उन्हनि जा जेके नाविल आहिनि उन में किरदार घणो करे इश्क में घणा मुबतला हूंदा आहिनि। हे बि अहिड़े क़िस्म जो सुवाल आहे कासिम जिसकाणी साहब जो, त ड्रिगे तसलसल जे करे शायदि नाविल निगार ख़ुदि हिकिड़े नफ़्सियाती कशीदगी जो शिकार थिए थो, महसूसु थिए थो। तव्हां वधीक पढ़ियो हूंदो त तव्हांजो जवाबु ईअं आहे जिसकाणी साहब त ही जेको जदीदियत पसंदि अदब आहे, जेको ॿ जंगी वॾियूं जंगियूं हुयूं, वर्ल्ड वार 1 वर्ल्ड वार 2, उन्हनि जे दौरान जेको न्यू स्कूल ऑफ थॉट इमर्ज थियो ऐं उहो उन में हिकिड़ो अदब तख़लीक़ थियो जंहिंखे जदीदियत पसंदि अदब चयो वञे थो। वजूदियत वारो अदब बि इन दौरान जो ई आहे ऐं थोरो हुन खां पोइ जो बि आहे, अॻु जो बि आहे। इन में ॿ टे जेके वॾा नाविल निगार आहिनि उन्हनि जो असरु तमामु घणो रहियो, जंहिंमें हिकु काफ़का आहे, पंहिंजो हीअ आहे अल्बर्ट काम्यो आहे, ॿिया कुझु एग्ज़िस्टेंशियल राइटर आहिनि, ऐं वरी काफ़का खां जिन असरु वरितो उन्हनि उहे राइटर आहिनि। उन्हनि में एंडिंग जेका ॾेखारी वञे थी उहा डार्क ॾेखारी वञे थी। उनखां अॻे बि हिकिड़ो अहिड़ो किरदारु रहियो आहे, नॉवलिस्ट रहियो आहे, हक़ीक़त पसंदी वारे ज़माने में उनजो नेचुरलिस्ट उनखे चवंदा हुआ। हाणे मूंखे उनजो नालो अचानक ज़हन में न पियो अचे, फौरी तौर ते घुमे पियो अची हले थो। उनजो बि इहो हूंदो त तव्हां कुझु बि कयो हालतूं ईअं ई थींदियूं, तव्हांजा जेके एफर्ट्स आहिनि उहे यूज़लेस आहिनि। ऐं काफ़का जो बि ईअं हूंदो हो त असांजी क़िस्मत जेका आहे, असांजी सूरत हाल अहिड़ी आहे जो हिन दुनिया में असांखे ॿधी उछलायो वियो आहे ऐं असांजूं कोशिशूं जेके आहिनि उहे को बि रंग न लाहींदियूं ऐं मायूसी असांजो मुक़दर आहे। इन सोच जो असरु बि तमामु घणो रहियो आहे ऐं अॼु ताईं बि उहो अहिड़ी सोच जे तहत लिखियो वञे पियो। पर जीअं आउं सार्थर खे हिते कोट कयां त सार्थर चवे थो त जेको एग्ज़िस्टेंशियलिज़म आहे उहो मायूसी जो न, उहो ह्यूमनिज़म जो फ़लसफ़ो आहे। मायूसी थोरे वक़्त जे लाइ थींदी आहे ऐं मायूसी हिकिड़ो स्टेप आहे, हिकिड़ो पंध, हिकिड़े सफ़र में हिकिड़ी मंज़िल आहे, हिकिड़ो सॉरी विच में छा चइजे थो माइलस्टोन आहे जंहिंखे मायूसी चवंदा आहिनि। मायूस थियण खां पोइ इंसान अंदर में तब्दील थिए थो, तब्दीली खां पोइ हू पॉज़िटिव थिए थो, पॉज़िटिव सोचे थो ऐं पंहिंजे हालतुनि जो रुख बदिलाए थो, ह्यूमनिस्ट थिए थो। उनजे करे ई सार्थर पाण जेको आहे इनकलाबी थी वियो आहे। त असांजा दोस्त जेको सेकेंड स्टेप उनखां पोइ आख़िरी स्टेप आहे ह्यूमनिस्ट थियण वारो, मायूसी खां पोइ ह्यूमनिस्ट थियण वारो, उन ते घटि पहुचनि था, सिर्फ़ु उन विच वारे उहिदे ताईं पहुचनि था, मायूसी ताईं, ऐं पोइ किरदार खे ख़तमु करे छॾे। किरदार खे अञा थोरो अॻिते खणी वञिजे ऐं किरदार खे तब्दील कजे, ट्रांसफॉर्म कजे, उन मायूसी खां निकिरी हू अचे बहितर ज़िंदगी ॾांहुं, पाण बि बहितर थिए ऐं ॿियनि खे बहितर करे। इहो ह्यूमनिज़म आहे जिते असांजा दोस्त हिते थोरो धक खाई